परेशान छा जो हिकु त हो आशिक चरियो थी वियो मथां इहो ओचितो अचे बला वांगुरु मथो थी बीहे माण्हूअ जो साह वञे या न वञे। दी अदा आशिक सच्ची में चलियो थियो वा। चरियो बि चरियो खून खोर चरियो थी वियो आहे। अदी हिकली गाल ॿुधाए इहा जेका सॼी चलिया पए न इहा उन हकीम जी फ़कीअ जे कले तई। इहो हकीम रुगो न मुंहिंजे हथ अची वञे इनखे त मां 7 सुरियूं ॿुधाईंदसि। हा दी इहो हकीम जॾहिं अदा आशिक खे फ़की पियो ॾे न वो चवेसि पियो इन फ़कीअ जो असुल सिर्फ़ 15 मिंटनि जे लाइ हूंदो आहे। मूंखे त ख़बर ई न आहे। मतलब त 15 मिंटनि खां पोइ आशिक साॻो गिदड़। हा दी अदा आशिक न जॾहिं इहा फ़की खाए त तूं रुगो पाण खे 15 मिंटनि जे लाइ बचाइजांइ। उन खां पोइ अदा आशिक जा सॼा नत पुत ताईद करे छॾिजांइ। मूंखे त ख़बर ई न आहे। छा तूं इहो सच थी चवें त फ़कीअ जो असर 15 मिंटनि में ख़तम थी वेंदो? हा दी मां सच्ची थी चवां। मां पंहिंजे हिन कननि सां ॿुधो आहे त हो हकीम अदा आशिक खे चवे पियो त हे फ़की सिर्फ़ 15 मिंट कमु कंदी। मूंखे त ख़बर ई न आहे। हाणे आयो न उठ पहाड़ जे हेठों। उहे 15 मिंट त मूंखे पाण खे सिक्योरिटी में रखणो आहे। पोइ भञंदसि इन आशिक जूं टंगूं। मां बि चवां इहो एॾो मुड़ुसु माण्हू थियो कीअं आहे? मुंहिंजे साम्हूं बीही करे थो ॻाल्हाए। 20 सालनि में मुंहिंजे साम्हूं बीही करे न ॻाल्हायो अथई। अच आशिक पुट अच अॼु त तूं वएं।